अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आज करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जो हुयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। टॉलस्टॉय खां सिराज ताईं इल्म, अदब, बग़ावत ऐं इनकार, अमानुल्लाह शेख। मूंखे ताज़ो टिमाही कूंज सेप्टेंबर खां दिसंबर 1911 जे शुमारे में सिंधी ॿोली ऐं अदब मुतलिक़ तहक़ीक़ ऐं खोजनामे मञता माणींदड़ तारीख़ जे ग़ैर मंतकी ऐं मफ़रूज़नि खे रद्द कंदड़ हिकु क़दावर हस्तीअ सिराज मेमण जो हिकु लेख लक्ष्मण जी ज़िंदगीअ जो सफ़र पढ़ण जो मौक़ो मिलियो। पाण रिसाले जे 35 सिफ़े ते तपरस में विझंदड़ हेठियूं सिटूं लिखियूं अथई। अॼुकल्ह आउं सिंधीअ बदिरां अंग्रेज़ीअ में लिखण खे तरजीह ॾींदो आहियां। जेतोणीकि समूरी ज़िंदगी सिंधीअ में लिखंदो रहियो आहियां, कहाणियूं, नाविल, तबसरा ऐं मज़मून सिंधीअ में लिखंदो रहियो आहियां। हाणे अंग्रेज़ीअ में उन करे लिखां थो छाकाणि तां जज़्बाती तूफ़ाननि खां पाण खे बचाइणु घुरां थो। सिंधी बुनियादी तौरु हिकु जज़्बाती ज़ुबान आहे। उन जे मुक़ाबले में अंग्रेज़ी हिकु ग़ैर जज़्बाती ऐं ग़ैर जानिबदार ज़ुबान आहे। उन्हनि मथियुनि सिटुनि पढ़ण खां पोइ मूं जहिड़े सियासी वर्कर ऐं सिंधी ॿोलीअ सां फितरी लॻाव ऐं मुहबत हुअण जे नाते हिकु धारा में वही वञण लाइ अकीचार दलील हुआ ऐं आहिनि। पर सिराज जी राय हिकु अणखुटंदड़ सवालनि जी इंट लठ वांगुरु फेराका ॾींदी रही त छा दुनिया जूं शाहूकार लिखणियूं जन सियासत ऐं समाज में रदोबदल लाइ मींहं ऐं वाह जो कमु कयो आहे। अहिड़नि अदीबनि, शाइरनि, फ़ैलसोफ़नि पंहिंजनि लिखणनि वसीले बग़ावत जो ॿिज छटींदे मदी ख़ारिज तशरीहुनि ऐं तावीलुनि खे मञण खां इनकार कयो आहे। छा संदन बेशबा लिखणियूं अंग्रेज़ी ज़ुबान जो मुहताज ऐं दस्ते नगर रहियूं आहिनि? जवाबु नाकार में हो। उनखां अॻु जो सिराज जी राय जो अहातो करे कंहिं मोल ऐं मक़सद ताईं रसाई हासिलु करियां, मां चाहियां थो त पढ़ंदड़नि सां हिकु अहिड़ी आलिमी मञता माणींदड़ अदीब, फ़ैलसोफ़ ऐं लेखक बाबति 4 चौंक ॻाल्हियुनि जा करियां जंहिं पंहिंजी मादिरी ॿोलीअ में लिखियो ऐं उन में हड़ई उहे ख़ूबियूं ऐं ख़सलतूं मौजूदु हुयूं जे हिकु आदर्शी इंसान में हुअणु घुरिजनि। उहो अदीब, बाग़ी ऐं इनकारी लियो टॉलस्टॉय आहे, जेको 101 वरिया अॻु 20 नवंबर 1910 ईस्वीअ में गुज़ारे वियो हो। जेतोणीकि टॉलस्टॉय खे आलमी सतह ते हिकु नाविल निगार सम्झो वञे थो ऐं लाशक त हिकु महान नाविल निगार हो, पर पाण साॻे ई वक़्तु घण पासाऊं ज़हानत जो भंडार हो। हू मज़मून निगार, ड्रामा निगार, नाटक नवीस, मज़हबी इस्लाह पसंद, अदम तशद्दुद जो हामी ऐं फ़िक्री तौरु निराजवादी हो। टॉलस्टॉय रूसी ज़ुबान में सियासी, समाजी ऐं तारीख़ी पस मंज़र में अहिड़ा शाहकार नाविल लिखिया जिन खे अॻिते हली आलमी शोहरत हासिल थी। वर्जिना वोलिफ जी राय मूजिबि त टॉलस्टॉय हर ज़माने जो अज़ीम नाविल निगार आहे। ईअं खोड़ सारा लेखक ऐं नाविल निगार टॉलस्टॉय जा पाछोला आहिनि। उन्हनि में चीखोव, मार्शल प्रोस्त, व्लादिमीर मिरनोकोव ऐं विलियम फाकनर ताईं सहमत आहिनि त संदन लिखणियुनि ते टॉलस्टॉय जो असरु आहे। हिन जो शाहकार नाविल जंग ऐं अमन, वार एंड पीस आलमी अदब जो उहो फ़नपारो आहे जंहिंजी ॿी कंहिं लिखणीअ सां भेट करणु ऐं मिसाल पेश करण बि महाल आहे। उन जी नाविल में पाण सचेताईअ सां हेकांद किरदार तख़लीक़ करे उन्हनि खां चाबुक दस्तीअ सां कमु वरितो अथसि। अहिड़ो कार्ज टॉलस्टॉय जो ई चई सघिजे थो। उन तारीख़ी नुक़्ताए निगाह खां लिखियल नाविल में नेपोलियन बोनापार्ट जी जंगी मुहिम जो ई ऐं तबाहकारीअ जे जंहिं रंग ऐं ढंग सां उजागर कयो वियो आहे सो संदसि कलम जो कमाल आहे। टॉलस्टॉय बिना कंहिं रियाकारीअ जे हक़ीक़तुनि खे बि जिन्सी एॾो त निर्वार करे बीहारियो आहे जो उन में संदसि किरदारनि खे उरूज ऐं ज़वाल जो बयानु ॾाहप ऐं ख़बरदारीअ सां कयो वियो आहे। टॉलस्टॉय जो हिकु ॿियो जग मशहूरु नाविल आहे एना केरेना, जंहिंमें कयाश ऐं बददिमाग़ औरत समाज जी मकरो फ़रेब ऐं दोखे दोलाब जी ॿेकड़ में फाथल लुछे ऐं फतकी रही आहे।
उन जे नाविल जो हिकु किरदारु लेओन नाले सां आहे, जेको हिकु ॾाहो ज़मीनदार आहे। उहो किरदारु कंहिं हद ताईं संदसि हयातीअ जो हिकु रुख़ आहे। टॉलस्टॉय जे हिन नाविलनि मां मुख़्तसिर कहाणीअ आवान एलिच जो मौत, डेथ ऑफ एवेनिल्च 1807 जेका 1870 ईस्वी धारे लिखियलु आहे। उन में मुख्य किरदारु हिकु जज जो आहे, जेको 45 वरनि जे ॼमार में गुज़ारे वञे थो। उन जे ज़माने में टॉलस्टॉय जी मज़हबी ऐं फ़लसफ़ियाना सोच ऐं फ़िक्र में हिकु वक़्तायती रदो बदल अची रही हुई, छो त उन जज जे किरदार में हिकु अहम नुक़्ते जी उपटार करण ॾांहुं ध्यानु ॾिनो वियो आहे त इज़त ऐं मान वारी रहणी करणी ऐं बोदोबाश जो दारो मदार ज़ाती मफ़ादनि जे बदिरां बाज़ारे ऐं इंसान दोस्त लाड़नि सां वाॻापियल आहे। ईअं खणी चइजे त हिन नाविल में टॉलस्टॉय जे फ़िक्र जा तिरवरा चलकंदे नज़र अचनि था। उहो हीअं त गुनाहनि सां भरपूर हयाती जहिड़े ई मौत आहे, अहिड़े मौत जे माथिरीअ मां आजो थियणु सफलता आहे। हूअं टॉलस्टॉय जे गोदड़ीअ में लॻभॻि 1 दर्जन कहाणियूं आहिनि। उन्हनि मां हिकु कहाणीअ जो टाइटल आहे हिकु माण्हूअ खे केतिरी ज़मीन घुर्बल आहे, हाउ मच लैंड मैन डज़ नीड। उन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे कुझु नाटक लिखियाई, जंहिंजो मोल ऐं मक़सदु नज़र पे आयो त टॉलस्टॉय जो ज़हन ज़मीन खे शख़्सी मिल्कियत ॼाणण जे ख़िलाफ़ सोचे रहियो आहे। काउनत निकोलाई विच टॉलस्टॉय 9 सेप्टेम्बर 1828 ईस्वीअ ते रूस जे हिकु नवाब ऐं ख़ुशहाल घराणे में ॼाओ। हिन जो नंढपण खां वठी तालीम ॾांहुं चाह न हुअण बराबरि हो, जंहिं करे यूनिवर्सिटीअ जी पढ़ाई अध में छॾे ॾिनई। उन खां पोइ हयातीअ जो कुझु वक़्तु ठठ ठांगर ऐं ऐश इशरतुनि सां मास्को ऐं पेटर्सबर्ग में गुज़ारियई। अहिड़ी रहणी करणीअ में खेसि जुआखाननि जी बि इलत पइजी वई ऐं ॾिसंदे वाइसंदे कर्ज़ में ॿुॾी वियो। उन हालत में आमदनीअ जो ज़रियो वधाइण लाइ 1851 ईस्वीअ में फ़ौज में शामिल थियो। उहो साॻियो साल हिकु लिहाज़ खां संदसि हयातीअ जो काराइतो दौरु सम्झो वञे थो, जंहिंमें टॉलस्टॉय वधीक तनदहीअ सां लिखण जो कमु शुरू कयो, जंहिं करे 1852 ईस्वीअ खां 1856 ईस्वीअ ताईं पंहिंजी आत्मकथा नंढपिण छोकिराइप ऐं जवानी लिखी वरिताई। टॉलस्टॉय सेप्टेम्बर 1862 ईस्वीअ में सूफिया नैंड्रविना बर्स सां विहांउ कयो। उहो उन वक़्तु 18 वरनि जी हुई, जॾहिं त पाण 34 वरनि जो हो। उन जी शादीअ मां खेनि 13 ॿार ॼावा। सोफिया खेसि लिखणनि में हिमथाइण ऐं ॿांह ॿेलीअ तौरु सघारो साथ ॾिनो। कॾहिं त ईअं बि थींदो हो त हूअ खेसि लिखणनि में काराइती ऐं कारगर सलाह सवाब बि ॾींदी हुई। टॉलस्टॉय कुझु वक़्त लाइ फ़ौज में रही सघियो। हू सेकंड लेफ्टिनेंट तौरु क्रीमिया जी जंग में शामिल थियो। हिन पंहिंजे अखियुनि ऐं मुशाहिदे सां जंग में थींदड़ कहरी ऐं वहशी कारवायूं ॾिठियूं ऐं खेसि ख़ौफ़ ऐं हिरास वराए विया। उतां ई संदसि ज़हन में जंग मुख़ालिफ़ सलाह फुटण शुरू थी विया। टॉलस्टॉय जो उन नुक़्ते में पुख़्तो वेसाह हो त ईसाईयत जो जोहर अदम तशद्दुद ऐं अदम मज़ाहिमत जे उसूलनि ते रखियलु आहे। संदसि अहिड़नि वीचारनि जो असरु सऊं सिधो महात्मा गांधी क़त्ल 1948 ईस्वीअ में, मार्टिन लूथर किंग क़त्ल 1968 ईस्वीअ ते पियल ॾिसिजे थो। पाण 1908 ईस्वीअ में हिकु हिंदुस्तानी अख़बार में हिकु हिंदूअ ॾांहुं ख़तु लिखियो। ईअं उन ई ख़त जे छपजण खां पोइ महात्मा गांधी एतिराफ़ कयो त संदसि अदम तशद्दुद ऐं अदम मज़ाहिमत जे वीचारनि में वधीक पुख़्तगी ऐं क़ुवत इरादी पैदा थी। एसी ताईं जो गांधी ॾखिण अफ्रीका में पंहिंजे हिकु आश्रम जो नाम पिणु टॉलस्टॉय ॾांहुं मनसूब कयो। रियासत जे मौजूदा बीहक ऐं जोड़जक बाबति टॉलस्टॉय जी राय हुई त उन जो सॼो समूरो बोतो नरगो फुरलुट खे हथी ॾिए थो, पर साॻिए वक़्तु माण्हुनि खे बदउनवानीअ ॾांहुं माइल करे थो। रियासत बाबति संदसि सोच ऐं वीचार में फेरफार जो बुनियादी कारण बणिजणु हो त पाण फ्रेंच आर्जिकवादी पहिरीं जोज़फ परदवान जे लिखणनि खां पोइ उन जी हतमी राय ते पहुतो। टॉलस्टॉय ते उन खां अलावा जंहिं फ़िलसुफ़ जूं लिखणियूं वधीक असरअंदाज़ थियूं उहो आर्थर
शोपनहार 1860 ईस्वी खां 1788 ईस्वी आहे, जंहिं करे संदसि सोच में इख़्लाक़ियात मुतलिक़ वधीक पुख़्तगी ऐं वेसाह पैदा थियो। हू रियासत ऐं चर्च जे कार्ज जो सख़्तु मुखालिफ़ हो, छो त संदसि ख़्याल मूजिबि त रियासत जो बुनियाद ताक़त ऐं जबरत ते रखियल आहे, जॾहिं त चर्च वरी माफ़ूकुल फितरत ऐं ज़हनी पुरइसरारियत में वाधारो करे थी। उन जे लिहाज़ खां पंहिंजनि ॿिनि किताबचनि तोमेदेरो दोस्त जो द किंगडम ऑफ गॉड विद इन यू ऐं एतराफ़नामू अ कन्फ्यूअन में गिरजा, चर्च ऐं रियासत ते झुलूं कंदे लिखे थो त रियासत पंहिंजे जियापे लाइ अहिड़ा क़ाइदा ऐं कानून जोड़िया आहिनि जेके ज़ाती मिल्कियत जहिड़े मकरूह इस्म खे तहफ़ुज़ फ़राहम कनि था। हू हज़रत मसीह जी आख़िरी ख़ुतबे खे ई वॾी विथ ऐं मीरास सम्झंदो हो ऐं ॿियनि इस्मनि खे मुस्तरद या रद्द कंदो हो। उन नुक़्ते निगाह खे ज़हन में रखंदे त अमीर शाही मुर्गो ग़रीबनि जे कुल्हनि ते ॿार ऐं ख़ानगी मिल्कियत जो वहिंवार समाज में अणबणत खे उभारे थो। टॉलस्टॉय अमली तौर पंहिंजी समूरी मिल्कियत ऐं किताबनि जी आमदनी मथां पंहिंजे औलाद ऐं ज़ाल खे वारिस सम्झण खां नाबरी करण ॾांहुं अॻभराई करे रहियो हो, जो संदसि आक़े सां इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया। अंततः झुरंदड़ सिहत ऐं सख़्तु सियारे जी मुंद में घर छॾे बर जो मुंहुं कयाई। हू हिकु रेलगाॾीअ में सवार थियो ऐं एपस्टापो जे स्टेशन ते 20 नवंबर 1910 ईस्वीअ ते गुज़ारे वियो। 20वीं सदीअ जी सिंध ऐं 70 जो ॾहाको टॉलस्टॉय खे लाॾाणो कंदे अधु सदी लंघे वई हुई। सिंधी अदब क़दामत परस सियासत ऐं समाज जा लोढ़ा लताड़े हिकु नई सिंध जी अॾावत लाइ मेड़ा चूंड करे रहियो हो। उन जे साॻिए दौर में सिंध जी सियासत ऐं समाज खे धारियनि जो तुफ़ेली महज़िब ऐं सुधरियल ॼाणाइण लाइ मदी ख़ारिज तशरीहुनि ऐं तावीलुनि सां किताबनि जा अंबार लिखिजी न पर सथिजी रहिया हुआ। उन हद ताईं जो सिंधी ॿोलीअ खे पिणु ॿाहिरिनि ॿोलियुनि जो मरहून मिनत ऐं गेजू बणायो पियो वियो। उन ई ख़फ़्त ऐं सौदा खे खोजना ऐं अभ्यास जा उबता सुबता लीका कढी हर्फ़ आख़िर ॼाणायो पियो वियो। अहिड़ी अॻभराईअ जो मुहदार को आम रिवाजी माण्हू न, पर सिंध जो हाकारो अदीब ऐं आलिम डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच हो। उन में को बि वहम गुमान कोन्हे त डॉक्टर बलोच जो सिंधी अदब में हिकु अहम मक़ाम आहे ऐं सिंध संदसि पघर ऐं पोरीअ खे विसारे न सघंदी। पर डॉक्टर बलोच खे उहो कोलंबस सम्झणु घुरिजे जेको सिंध जी ॻोल्हा में त निकितो, पर उनखे ख़यालनि ऐं तसवराती दुनिया जे तशरीहुनि में हासिलु करे वरितो। डॉक्टर बलोच सिंधीअ बाबति राय ॾिनी त सिंधीअ जूं पाणूं सतही तौर ते सिंध में खुतल रहंदियूं आयूं आहिनि, पर उन जी वाध ऐं वीज में धारियुनि ॿोलियुनि ऐं ख़ासि करे अरबी ऐं फ़ारसीअ जो वॾो हथु आहे। या वरी कुझु ॿोलीअ जे आलिमनि सिंधीअ खे मुर्गो कंहिं दरावड़ी ॿोलीअ जहिड़ोक तामुल सां लिछ मिलण जी राय ॾिनी। उन खां सवाइ कंहिं हिंदुस्तानी ॿोलियुनि ते दस्तरस रखंदड़ आलिमनि जी दावा हुई त सिंधीअ जो संस्कृत पाली या कंहिं आॻाटी ज़ुबान सां वास्तो आहे। बहरहाल डॉक्टर बलोच पंहिंजी राय जो लिखत जी सूरत में इज़हार 3 महिराण 1959 ईस्वीअ जे छापे में कयो। संदसि दलीलनि ऐं दावाउनि खे जंहिं माण्हूअ रद्द कयो सो हिमालय जे पेरनि में बीठल ॼण त हिकु जीतामड़ो हो। उन जीतामड़े जो नालो आहे सिराजुल हक़ मेमण सिराज, जंहिं सिंधी ॿोलीअ नाले हिकु शाहकार किताब लिखी। उन्हनि सभिनी ग़ैर इल्मी रिवायतुनि ऐं मफ़रूज़नि खे रद्द कयो त सिंधी ॿोली ऐं तमदन हिकु ख़ैरात में मिलियल ऐं उधारो वरितल साज़ो सामान आहे। उन जे बरअक्स सिराज खोजना अभ्यास ऐं मंतक वसीले सिंध जे आॻाटी रस्मुल ख़त जे घाड़ेटनि सां साबित कयो त हितां जी तहज़ीब सिंध ॼाई हुई, उन करे ज़ुबान बि सिंध ॼाई हूंदी। ईअं सिराज सिंधी ॿोलीअ बाबति देमालाई कथाउनि जी कोड़कीअ खे पुरज़ा करे सचाई ऐं हक़ीक़त खे पधरे पट करे बीहारियो। सिंधी ॿोली ऐं तमदन खे देस ॼावल साबित करण खां पोइ बि संदसि कलम बीहजी कोन वियो। हिन जे शऊर ऐं फ़िक्र जी रोशनी हिलाल पाकिस्तान जे वसीले सुहाई कंदी रही। सिराज जे उन्हनि एडिटोरियल सहाफ़त जे संसार में जिदत जा दरवाज़ा खोलिया
खोले छॾिया। उन खां सवाइ संदसि नाविल पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आओ, प्यासी धरती, रमदा बादल, ट्रियालाजी पिणु सिंध ऐं सिंध वासियुनि सां महज़ मुहबत न पर लाफ़ानी मुहबत जो सबूत आहिनि। अॼु सिराज जी ॾसियल वाट ते केतिरा ई आलिम ऐं स्कॉलर पंहिंजूं ज़हनी ऐं फ़िक्री महिनतूं करे रहिया आहिनि। उन्हनि मां मोहतरम अता मोहम्मद भंभरो पिणु हिकु आहे, जेको आगाटे सिंधी रस्मुल ख़त जे तरे ताईं पहुचण जी दावा करे रहियो आहे। अता मोहम्मद जे उन तहक़ीक़ जो ज़िक्र एलिस अल्बेनिया पंहिंजे किताब सिंधूअ जूं सल्तनतूं द इंडस अंपायर्स में पिणु कयो आहे त कीअं भंभरे सां मुहन जे दड़े वारे रस्मुल ख़त जो ज़िक्र थी रहियो हो। संदसि चवाणी त पाण उन वक़्तु तपरस में पइजी वई जॾहिं हुन मुंहिंजो नालो मुहन जे दड़े वारे रस्मुल ख़त में लिखी ॾेखारियो। बहरहाल पाण चवनि था त खयल मौज़ूअ जे मद में सिराज जी राय ऐं माम ॾांहुं उन जा ॿ कारण थी सघनि था। हर हिकु मंश खे पंहिंजे पोरिहे लाइ पोइ छो न लिखत जी शक्ल में हुजे क़दर ऐं क़दरदान घुर्बल हूंदा। लेखक जी लिखणी जेकॾहिं शाहकार आहे त उनखे ॾेह खां ॿाहिरि परॾेह में केतिरी मञता ऐं मान मिलियो आहे। जेतोणीकि सिराज खे सिंध में हज़ारे क़दरदान मिलिया आहिनि, संदसि पोरे सिंधी ॿोलीअ खे हुन जे लाइक़ु फर्ज़ंद अमजद सिराज अंग्रेज़ीअ में तर्जुमो करे संदसि ख़्वाहिश जो पिणु अज़ालो कयो आहे। पर पोइ बि सिराज अंग्रेज़ीअ में लिखण ते बज़द छो आहे? छा ईअं त कोन्हे त पाण मौजूदा सिंधी रस्मुल ख़त खे आलमी सतह ते सिंधी ॿोलीअ जी नुमाइंदगीअ लाइ अणपूरो सम्झे थो? दुनिया जे कुंड कुड़िछ में पखिड़ियल सिंधी जेके सिंधी ॿोली ॻाल्हाए सघनि था पर पढ़ी ऐं लिखी कोन था सघनि, उन्हनि खे हिकु माला में पोइण जो सपनो सिराज जे अखियुनि में वराका ॾेई रहियो आहे। लाशक टालिस्टाए ऐं सिराज अलम बग़ावत ऐं इनकार जी सफ़ में बीठल आहिनि। अवामी आवाज़, संडे मैगज़ीन, आचर, 27 नवंबर 2011 ईस्वी। सिराज जे लिखणनि जो फ़िक्री पस मंज़र, डॉक्टर गफ़ूर मेमण। सिराज जी कहाणियुनि में जदीद दौर जी कहाणियुनि जे आलमगीर सोच जो अहसासु समायल आहे, जंहिंमें अहिड़े मुआशिरे जी शदीद ख़्वाहिश आहे जंहिंमें इस्तहसाल न हुजे, नाइंसाफ़ी न हुजे, ज़मीर ऐं ज़हन जी आज़ादी हुजे। सिराज जी कहाणियुनि में मक़ामी रंग सां गॾु जदीद दौर जे बदिलजंदड़ फ़िक्र मुताबिक़ नौजवाननि जो उहो शदीद इज़हार बि मौजूदु आहे जेके काइनात तस्ख़ीर करणु चाहिनि था। कहाणियुनि में नवां रंग ऐं नवां ढंग मौजूदु आहिनि। संदसि कहाणी ए दर्द हलिया अहिड़ो अहसासु रखे थी जंहिंमें जदीद तहज़ीब ऐं क़दरनि विच में जागीरदारीअ वारा रवैया ज़ेरे बहस अचनि था। कहाणीअ जी शुरूआति हिकु पार्टीअ सां थिए थी जंहिंमें शफ़ीक ऐं शमी ॿ मरकज़ी किरदार आहिनि, जंहिंजो पार्टीअ में औरत ऐं मर्द बाबति बहस छिड़ियल आहे। कहाणीअ में हलमियो उन वक़्तु शुरू थिए थो जॾहिं शमी महफ़िल में वॼंदड़ मौसीक़ीअ ते बेअख़्तियार थी पंहिंजा माज़ीअ जा वर्क उथलाए थी। उन वक़्तु शफ़ीक जंहिंजी पार्टीअ में अना जी तामीर थी रही आहे, उन खे धकु लॻे थो ऐं खेसि ख़बर पवे थी त संदसि ज़ाल जो को ॿियो चाहींदड़ हो जंहिं उन जी मुहबत में जान क़ुर्बान करे छॾी। उन वक़्तु संदसि ज़हन शऊर ऐं जज़्बात जी कैफ़ियत खे धकु लॻे थो ऐं पोइ हू आफ़ाक़ी क़दरनि ऐं इंसानियत ॾांहुं मोट खाए थो ऐं शमीअ खे प्यारु करे थो। मजमूई तौरु हिन कहाणीअ में मथे तबिके में बदिलजंदड़ क़दरनि जी तोड़ फोड़ जो फ़िक्र मौजूदु आहे जंहिं ते रोशन ख़यालीअ जो असरु आहे। संदसि ॿी कहाणी फ़िराड आहे। हिन में जिन्स जहिड़ी अहम मौज़ूअ खे छुयो वियो आहे। हिन कहाणीअ जो मरकज़ी नुक़्तो उहो आहे त औरत ऐं मर्द जो बुनियादी ऐं फितरी तालुक़ु जिन्सी आहे जेको समाजी क़दरनि ऐं दॿाव में दॿियल आहे। तंहिं करे मुनाफ़िक़त पैदा थिए थी। ख़ासि तौर सां उन इहा ॻाल्हि ॾांहुं इशारो आहे त मर्द जी नफ़्सियात में औरत जे जिस्म जी वॾी अहमियत आहे। संदसि ज़ाहिरी रख रखाव, शरीफ़ाणो सलूक सभु मुनाफ़िक़त आहे, फ़िराड आहे। हिकु हसीन ऐं ख़ूबसूरत औरत जी अकेलाई ऐं वेझाइप मिलंदे ई मर्द पंहिंजी असलियत ते अची वेंदो आहे। कहाणीअ जे प्लाट में हिकु नर्स शनीला जेका पंहिंजे नौकरीअ दौरान मरीज़नि ऐं उन्हनि जी मुलाक़ातुनि जा रवैया ऐं संदनि नज़रुनि जे बारे में ॿुधाए थी, दरअसल रिवायती क़दरनि ऐं मज़हबी ऐं समाजी इख़लाक़ जी घुट मर्द ऐं औरत जा वीछा अहिड़ियुनि रिवायतुनि ऐं मुनाफ़िक़तुनि खे जनमु ॾियनि था। फ़र्क़ु एतिरो आहे त औरत उन ई मामले में एतिरी आज़ादु नाहे, मथसि लॻल समाजी इख़लाक़ियात जा पैरा खेसि दॿाए रखनि था।
पर मर्द उन जो इज़हार करे थो विए, जंहिंखे असां फ़िराड या मर्द जी फितरत नथा चई सघूं। कहाणीअ में अहिड़नि रवैयनि ऐं अहसासनि जो रद्द अमल आहे। कहाणी चंड गिरण बि अहिड़े मौज़ूअ ते लिखियलु आहे जंहिंमें उहा ॻाल्हि वाज़िह आहे त ग़ैर आसूदा जिन्सी ज़िंदगीअ जा समाजी ज़िंदगीअ ते कहिड़ा असर पवनि था। सिंधी कहाणीअ ते मग़रिबी फ़न ऐं मौज़ूअनि जा तजुर्बा ऐं देवमालाउनि खे अलामत तौरु खणी इंसानी अलमीअ खे पेश करण जो तजुर्बो सिराज शुरू कयो, जंहिंमें संदसि 2 कहाणियूं क़ाबिल ज़िक्र आहिनि, हिकु पाताल ऐं ॿी इंसान ऐं देवता। कहाणी पाताल में सिराज तबक़ाती समाज जी हक़ीक़त खे अलामती अंदाज़ सां पेश कयो आहे, जंहिंमें महसूस थिए थो त देवताउनि जो अज़ाब ऐं ॾुख संदन अज़ियत एतिरी न आहे जेतिरी इंसानी तबक़ाती समाज में इंसान पल पल में भोॻे थो। तमसीली अंदाज़ में देवताउनि जे वाता ग़ैर तबक़ाती समाज जे नज़रिए जो प्रचार ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां थियल आहे। देवताउनि जो सराप एतिरो चीचलाईंदड़ न हो जेतिरो मुंहिंजे पंहिंजी दुनियावी माण्हुनि जो सराप चीचलाईंदड़ आहे। मुंहिंजनि पंहिंजे कए खां शर्म लिकाइण लाइ आउं ही गिला जो गांगो तेसीं पियो गेलींदुसि जेसीं ही माण्हू पंहिंजो पाण खां परमार खां आज़ाद थी वरी वंडे विरछे न खाईंदा, प्यार ऐं पोरे जो अमर मिसाल क़ाइमु न कंदा। सिराज हिक ई वक़्तु जदीद दौर जे घणनि पासनि खे खणे थो, जंहिंमें सरमाएदारीअ जे बदिलजंदड़ क़दरनि ऐं इंसानी रवैया ऐं उन्हनि जो नफ़्सियाती असर, रोशन ख़यालीअ जे बुनियाद ते जदीद इल्मी बहस ऐं उन्हनि जा असर, ऐं साॻिए वक़्तु सरमाएदारीअ में पैदा थींदड़ माशी घोटालो, पोरियत जे ज़िंदगीअ जो अलमियो, साणसि थींदड़ ग़ैर इंसानी सलूक ऐं समाज खे तब्दील कंदड़ फ़िक्र, पोरियतनि जी जिदोजहद, सभई मौज़ू सिराज ॾाढी फ़नकारीअ सां ऐं फ़िक्री गहराईअ सां खणे थो। ख़ासि तौर सां संदसि कहाणियूं ज़िंदगीअ जे किनारनि ताईं ॿहणी, हिकु सिज ऐं 2 पाछा, ऊंदहि जो वणु, इंसान ऐं देवता, हिकु मर्द 3 लाशा, तबक़ाती समाज में इंसान सां थींदड़ हाञा ॾेखारीनि थियूं, जंहिंमें पोरियत जी ज़िंदगी चीचलाईंदड़ नज़र अचे थी। संदसि कहाणी ज़िंदगीअ जे किनारनि ताईं ऐं हिकु पोरियत किरदारु जेको जुर्म ऐं पोरिये जी कश्मकश में उलझे थो, पहिरियां ई ॾोहारी आहे, ॾोह करे थो, पर हिकु मोड़ ते खेसि अहसासु थिए थो त हू संदसि बीमार माउ, भाइरनि ऐं भेनरुनि खे कुझु न ॾेई सघियो आहे, खेनि ज़िंदगीअ जूं बुनियादी ज़रूरतूं बि न मिली सघियूं आहिनि। तंहिं करे ॾोह करणु छॾे हू संजीदा थी कारखाने में मज़दूरी करणु शुरू करे थो, पर राति ॾींहुं सख़्तु महिनत करण खां पोइ बि खेसि पघार एतिरो नथो मिले जो ज़रूरतुनि खे मुंहुं ॾेई सघे। सोचींदे चवे थो 12 कलाक बाहि मथां बि कमु करण खां पोइ बि हिननि खे ज़िंदगीअ जूं ज़रूरतूं पूरियूं नथियूं मिलनि, ऐं मज़दूरनि जी ज़िंदगीअ जी अकासी कंदे चवे थो त सभिनी जे मुंहं ते अहिड़ी वीरानी छायल हूंदी आहे ॼण त ज़िंदह लाश आहिनि, जे मरण खां पोइ बि बुख जो तासिर यादि करे कफ़न फाड़े अची मज़दूरी करण लॻा आहिनि। ईअं थो महसूसु थिए त ॼण ज़िंदगी मज़दूरनि लाइ बदनसीबीअ जो घुंज बणिजी रहिजी वई आहे, ऐं उहे मज़दूर जॾहिं ज़हर जहिड़ी ज़िंदगीअ मां छुटकारे जे लाइ पंहिंजे हक़नि जी जिदोजहद कनि था ऐं कारखाने में हड़ताल कनि था त नाकाम थी वञनि था ऐं खेनि नौकरीअ मां कढियो वञे थो। आख़िर हू मोटी उन दुनिया में वञे थो जिते इंसान चोर आहे, धाड़ेल आहे, खूनी आहे। हिकु मर्द 3 लाशा बि अहिड़नि किरदारनि जी कहाणी आहे जेके मुख़्तलिफ़ मसइलनि में फाथल आहिनि, पर संदन हिकु ई नासूर आहे, उहा आहे गुरबत जी पीड़ा में सफ़र कंदड़ पोड़ो मुसाफ़िर हुजे या इस्पताल ॿाहिरि तड़पी जान ॾींदड़, पर संदन अलमियो हिकु आहे। गुरबत में पोरियत तबक़े जे नौजवाननि जे भटकी वञण जी हिकु कहाणी हिकु सिज ऐं 1000 पाछा आहे, जंहिंमें उहो अलमियो ॾेखारियलु आहे त ग़रीब तबक़े जा माइट ॿाहिराड़ीअ जे हिकु नौजवान खे कशाला कढी पढ़ाइनि था। हू नौकरीअ लाइ शहर वञे थो, पर उते शहर जे रंगीनियुनि में गुम थी वञे थो, पंहिंजे वालिदेन जे उमीदुनि ऐं अरमाननि जो ज़िंदह लाश बणिजी ॻोठ मोटे थो। ॿहणी बि हिकु अहिड़े ग़रीब तबक़े जी कहाणी आहे जंहिंमें घटि पघारदार तबक़े जी कश्मकश ॾेखारियलु आहे त महदूद आमदनी वारे तबक़े जो हिन दौर में ईमानदारीअ सां ज़िंदगी गुज़ारणु केॾो ॾुखियो ऐं नामुमकिन ॻाल्हि आहे। कहाणी ऊंदहि जो वणु ऐं राति सितारनि हाणी बि अहिड़ी ज़िंदगीअ जी
उलझन जी कहाणी आहे जंहिंजो असुलु सबबु गुरबत आहे। तबक़ाती समाज जे उणाइनि खे ज़ाहिर कंदे सिराज जा किरदार ऐं मौज़ू आहिस्ते आहिस्ते हिकु तसलसुल में इर्तिकाई मरहलनि मां गुज़रनि था ऐं समाज जे जदीद क़दरनि ऐं तबक़ाती कशमकश खां थींदा पंहिंजे वजूद में क़ौमी दर्द बि समोए छॾीनि था। तॾहिं नाचणी ऐं कारूं झर जा मोर जहिड़ियूं कहाणियूं सर्जनि थियूं। उहे किरदार सिर्फ़ु चीचलाईंदे मुसीबतुनि में वेचारगीअ जी ज़िंदगी गुज़ारे मरी नथा वञनि पर जिदोजहद बि कनि था ऐं फाशी कुवतुनि सां महाॾो बि अटकाइनि था। रियासत जो जबर ऐं अज़ियतूं बि सहनि था। जीअं अठूं माण्हू सिराज जी शाहकार कहाणी आहे जेका उन जे पस मंज़र में लिखियलु आहे। मजमूई तौर हिननि कहाणियुनि जे जाइज़े मां मालूम थिए थो त सिराज सिंधी कहाणीअ में रोशन ख़्याल फ़िक्र ऐं तरक़ी पसंदीअ जे तक़ाज़ाउनि खे ॾाढो फ़नी पेराइती ऐं जदीद अंदाज़ सां पेश कयो आहे जंहिंमें किरदार न त नारेबाज़ी कनि था न नज़रिए जो प्रचार बल्कि संदन मुआशरती ऐं नफ़्सियाती ज़िंदगीअ जा पहलू अहिड़ीअ तरह पेश कयल आहिनि जो पढ़ंदड़ ख़ुदि ब ख़ुदि तबक़ाती समाज जे रूप खां नफ़रत करणु लॻे थो ऐं पुराणियुनि रिवायतुनि क़दरनि ऐं जदीद दौर जे तक़ाज़ाउनि खे सम्झणु लॻे थो।